ॾिसण वारो जज आहे, असां कोन ॾिसंदासीं, बाक़ी जेको हुकुम कंदो। दरख़्वास्त ॾिनी त फलाणे इख़बार में हीअ ॻाल्हि कई आहे, उन इख़बार में जॾहिं ॻाल्हि कयूं त पोइ 9-7 साल उन्हनि खां बयान वठनि हा, बयान ॾियाराइनि हा, आख़िरी ॾींहं ते पनो आणे ॾियनि त साईं फलाणी तारीख़ ते, ऐं उन बयान में छा लिखियलु, उन बयान में छा लिखियलु आहे, को अहिड़ी ॻाल्हि लिखियलु अथसि? उहो पंहिंजो हिकिड़ो सियासी उहो थो ॾिए त उन में मां उन सां गॾु जेके बि माण्हू आहिनि उहे जीअरा जहान सां घुमंदा फिरंदा था वतन, जंहिंजा नाला खयूं फलाणो ख़ान मोहम्मद मीरानी, रेस्टारो ख़ान, इहे सभु ख़ान मौजूदु आहिनि। अलाह उन्हनि खे हयाती ॾिनी आहे, कंहिं बि थी कंहिं खां वठी अचे उनखे बयानु कराइनि हा, दरख़्वास्त ॾियनि हा, घुराइनि हा, का ॻाल्हि कान्हे। इहो रुॻो निंड खां पुठी जाॻे त साईं सुभाणे मूंखे फलाणो बयानु करायो, टीरे जेॾी महिल बयानु करणा हिननि जो पासे हिन जे जेके असांजे फ़रियादी दुर जा बयान थियणा हुआ, उन महिल फ़रियादी दुर बयान पंहिंजा कराए हा न, उहा दरख़्वास्तूं उन महिल ॾियनि हा, उन माण्हुनि खे घुराइनि हा, बयान कराइनि हा, न कराइनि हा, अलिफ़ो ॿियो जेका ॻाल्हियूं उन महिल कनि हा न। हिन महिल जॾहिं केस पूरो थी वियो आहे, हाणे 2 ॾियारा ॼणो सीड़ाइप, इंशाअल्लाह ताला जज साहिबु वेठो आहे, पाण चङी तरह सम्झे थो सॼी ॻाल्हि खे।